पाकिस्तान हुकूमत अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप के नोबेल प्राइज़ 2024 लाइ नामज़द करण जी सिफारिश करे छॾी। ट्रंप जो किरदारु आलमी अमन ऐं विच ओभर में इस्तेहकाम लाइ अहम करार। पाकिस्तान हुकूमत जो चवणु आहे त अमरीकी सदर ट्रंप जी क़यादत ॾखण एशिया खे एटमी टकराउ खां बचायो। ट्रंप जी मुदाख़लत सां पाकिस्तान भारत जंग टरी वई। आलमी बिरादरी भारत जी चिड़ ॾियारींदड़ ऐं गैर क़ानूनी अगराई खे ॾिठो। भारतीय अगराई पाकिस्तानी ख़ुद मुख़्तियारी ऐं इलाक़ाई सलामती जी संगीन बंद कड़ी हुई। भारतीय अगराई सां औरतुनि ॿारनि समेत मासूम जानियुनि जो नुक़सान थियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त पाकिस्तानी भारत जी जंगबंदी करण लाइ नोबेल प्राइज़ ॾिनो वञे। नोबेल प्राइज़ रुगो लिबरल्स लाइ खे मिले थो। ही खेसि न ॾींदा। हू ईरान ते हमिलो करण जो फ़ैसिलो करण लाइ वधि खां वधि 2 हफ़्ता वठंदो। ईरान में ज़मनी फ़ौज लाइ हिन आख़िरी हल हूंदो। इसराइल वटि एतिरी सलाहियत नाहे जो ईरान जी जोहरी सलाहियत ख़तमु करे सघे। हू ईरान सां ॻाल्हाईंदा। ॾिसूं था कहिड़ो नतीजो निकिरे थो। ॻाल्हियुनि खां अॻु फायरबंदी चाहे थो। ईरान जी एतिरी सलाहियत बाबति तलसी गेबार्ड ग़लति चयो। ईरान इसराइल जंग रोकण लाइ गॾियल क़ौम जी सलामती काउंसिल जो इजलास। एंथोनियो गुतेरेस ईरान ऐं इसराइल में फौरी जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। ईरान ऐं इसराइल तकरार खे रुगो सफ़ारतकारी ज़रिए ई हल करे सघिजे थो। सिक्योरिटी काउंसिल जो वाज़े पैगाम अमन ऐं रुगो अमन आहे। अमन खे मौक़ो ॾिनो वञे। जंग वधी त को बि उन खे न रोके सघंदो। ईरान वाज़े कयो आहे त एटमी हथियार न ठाहे रहियो आहे। ईरान में एटमी ठिकाणनि ऐं अवामी हंधनि ते हमला कया विया। अवामी हंधनि ऐं ते हमला आलमी क़ानून जी बंद कड़ी आहिनि। एंथोनियो गुतेरेस अहिड़ा के बि सबूत न मिलिया आहिनि त ईरान एटमी हथियार ठाहे रहियो आहे। नतंज़ पावर प्लांट मां ताबकारी जूं के बि शायदियूं न मिलियूं आहिनि। ईरानी एटमी ताक़तनि ते हमलनि सां ताबकारी पखिड़िजण जो ख़दशो आहे। आलमी एटमी तवानाई एजेंसी जो सरबराह राफेल मारियानो ग्रोसी ईरान ते इसराइली हमला ख़िते जे अमन लाइ ख़तरो आहिनि। एटमी प्रोग्राम जो मामिलो ॻाल्हियुनि ज़रिए हल थियणु घुरिजे। पाकिस्तान आलमी बिरादरी खे अमन लाइ कोशिशूं तेज़ करिणियूं पवंदियूं। वॾियुनि ताक़तुनि खे ठिकाण वधाइण बदिरां ॻाल्हियूं लाइ कोशिशि करणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां ईरान इसराइल तकरार दौरान को बि फ़ैसिलो करण में देर खां पोइ यूरोपी मुल्क अॻिते अची विया। जनीवा में ईरानी पड़े वज़ीर सां ॻाल्हियूं। ईरानी पड़े वज़ीर अब्बास राक़ी जो चवणु आहे त इसराइल ॻाल्हियुनि खे नाकाम बणण लाइ ईरान ते हमिलो कयो। ईरानी हवाम ते बिना जवाब जंग मड़ी वई आहे। हू पंहिंजो दिफ़ा करे रहिया आहिनि। ईरानी एटमी ठाकनि ते बमबारी आलमी क़ानून जी बंद कड़ी आहे। ईरान जा इसराइल ते बैलिस्टिक मिसाइलनि ऐं ड्रोन सां नवां हमला। हिफ़ा तल अवीब ऐं नेगो ते मिसाइलनि जी बरसात। वधीक 5 यहूदी ज़ख़्मी। केतिरियूं इमारतूं तबाह। ॾाकणी शहर देर शिबा ते मिसाइल हमलनि में केतिरियूं गाॾियूं सड़ी तबाह। माइक्रोसॉफ्ट ऑफिस में जो वॾे पैमाने ते ॿाहिरि मिसाइलनि हमलो सबबि हर पासे धमाकनि ऐं सायरनि जी गूंज। ईरानी मीडिया जी इसराइल ते नवनि हमलनि जी तस्दीक। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां अमरीकी पड़े वज़ीर मार्को रूबियो जो फ़ोन ते राब्तो। मार्को रूबियो जो चवणु आहे त पाकिस्तान ईरान ऐं इसराइल जंग में अमन लाइ इसराइल तो किरदारु अदा करे सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त ईरान ऐं इसराइल विच में तकरार जो हल रुगो ॻाल्हियुनि ज़रिए ई निकिरी सघे थो। पाकिस्तान सफ़ारती सहकार लाइ तयारु आहे। ॾखण एशिया में जटाधार अमन पाक भारत ॻाल्हियुनि सां ई मुमकिन आहे। पाकिस्तान मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं पड़े वज़ीर मार्को रूबियो खे पाकिस्तानी दौरे जी दावत। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनी चयो आहे त केतिरा इलाक़ाई अंसर दहशतगर्दी खे हाइब्रिड वारफेयर हथियार तौरु इस्तेमालु करे रहिया आहिनि। पाकिस्तान इलाइक़े छिकताण घटाइण लाइ फ़ाल किरदारु अदा कंदो रहंदो। पाकिस्तान आलमी दहशतगर्दी ख़िलाफ़ फ्रंट लाइन जो किरदारु अदा करे रहियो आहे। पाकिस्तान दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में तमामु घणियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। इलाक़ाई सहकार ते ॿधल सिक्योरिटी फ्रेमवर्क खे हथी ॾियण लाइ ज़िम्मेवाराणो ऐं फ़ाल किरदारु जारी रहंदो। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनी जो वाशिंगटन DC में सीनियर स्कॉलरनि, तर्जुनिगारनि, पॉलिसी माहिरनि ऐं आलमी मीडिया जे नुमाइंदनि सां मुलाक़ातूं। सफ़ारती वफ़द जे सरबराह ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त भारत सफ़ारती जंग बि हाराए चुको आहे। पाकिस्तान हर मैदान में कामयाबु ऐं भारत नाकाम रहियो। पाक फ़ौज भारत खे जंग में इबरतनाक शिकस्त ॾिनी जंहिं ते खेनि फ़ख़ुरु आहे। कश्मीर भारत जो अंदरूनी मसइलो नाहे। ट्रंप कश्मीर मसइलो हल करण लाइ तयारु आहे। मोदी सिंधु दरिया ते हमले जी धमकी ॾेई रहियो आहे पर हू ख़ामोश न बीहंदा। सिंध तास मुआइदे ते अमल न थियो त पाकिस्तान हिकु ॿी जंग कंदो। दुनिया तस्लीम कयो आहे त पाकिस्तान दहशतगर्दी सबबि मुतासिर थियल मुल्क आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी अफ्रीका ऐं यूरोप जो दौरो मुकमल करे ॾे वापसि पहुची वियो। कराची एयरपोर्ट ते पार्टी कारकुन तरफ़ां संदसि शानदार आजियां।
शहदादपुर जी अदालत ॿिनि बालिग़ नींगरियुनि खे कराची शेल्टर हाउस मुंतक़िल करे छॾियो। हिकु नाबालिग़ नींगरी ऐं नींगर वारसनि हवाले। अगवा जो केस ख़ारिज। ॿिनि जवाबदारनि खे आज़ादु करण जी हिदायत। मीरपुर माथले वेझो कचो शराब वापराइण सबबि ॿ नौजवान फोत। ॿिनि जी हालत ख़राब। फोतनि में सफदर हुसैन दिल ऐं अब्दुल गनी शामिल। नंढो में इक़्तिबार शाह अस्पताल दाख़िल। पाकिस्तान फ्रांस खे शिकस्त ॾेई नेशंस हॉकी कप जी फाइनल में पहुची वियो। क़ौमी टीम फाइनल में फ्रांस के सख़्त मुक़ाबले खां पोइ पेनाल्टी शूट आउट ते शिकस्त ॾेई छॾी।